अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीकाजी में बलीकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार साहब। थैंक यू यासिर। एज़ जस्टिस सलाउद्दीन पवर साहब हाणे सुप्रीम कोर्ट जी जस्टिस आहिनि। अॼु कंहिं पंहिंजे हिकिड़ी निजी हुन में उन्हनि हिकिड़ी ॻाल्हायो ॿुलायो स्कूल्स वग़ैरह जो विज़िट कयो त उन्हनि ताजुब ऐं ज़ाहिरा ॾेखारियो ॾुख जो बेज़ार कयो त जेका हालत आहे असांजे स्कूल जी ऐं सभु कुझु उन्हनि कुझु ॻाल्हियूं कयूं। ज़ाहिरा हिकु सिटिंग जस्टिस आहिनि, अगरि उहे अहिड़ा रिमार्क्स ॾियनि त भई सिंध में ऊंधे आहे ऐं अगरि ईअं हलंदो रहियो ज़ाहिर औरतुनि जे हवाले सां, छोकिरियुनि जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां हलंदो रहियो त पोइ क़ौम इहे वापसि मौजूदड़ो थी वेंदी। जस्टिस डेफिनेटली जस्टिस सलाउद्दीन पवर साहब जी मूं गुज़ारिश पे कई त सन ऑफ द सॉइल आहिनि, हुननि हिते अचनि था पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे सूबे में, पंहिंजे इलाइक़नि में, ऐं न बि ईंदा आहिनि त ज़ाहिर वास्तो हुजे थो मिट माइट फैमिलीज़ रिलेशनशिप, त हुननि खे सिंध जी हालतुनि जी त ख़बर आहे त डिस्पाइट बीइंग जस्टिस ज़ाहिर सुप्रीम कोर्ट जा आहिनि, लेकिन हिकिड़ा फ़र्द बि आहिनि त हुननि खे बि ओतिरी तकलीफ़ थींदी हूंदी, ओतिरो ई कुड़ंदा हूंदा हू बि, मतिलबु जेको हिते जी ज़ाहिर इंफ्रास्ट्रक्चर ॾिसंदा हूंदा, हिते जी जेके एजुकेशन जो हालात ॾिसंदा हूंदा, हिसनि जी जेके हेल्थ फैसिलिटीज़ जो ज़िक्र थींदो हूंदो, नियाणियुनि जी तालीम जो, त ऑब्वियसली हिकिड़ी फ्रस्ट्रेशन त थींदी हूंदी, हर इंसान खे थिए थी जेको बि हिकिड़ो ज़ाहिर दर्द रखे थो समाज लाइ, सोसाइटी लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ। त इन लाइ मतिलबु त ही ऑब्ज़र्वेशन्स जेके ॾिनियूं जस्टिस सलाउद्दीन पवर साहब, त उहो नॉट मतिलबु आई थिंक ज़ाहिर हू हिते जा एज़ ए सेट सन ऑफ द सॉइल आहिनि, हुननि खे हिते सिंध जा आवा आहिनि, त हुननि खे दर्द त महसूसु थिए थो न, ठीकु आहे उहिदो कहिड़ो बि हुजे, पर जेका ॻाल्हि हिन सां जेका सम्झण जी ऐं डिस्कस करण जी ज़रूरत आहे यासिर, त सिंध जी जेका ही सिचुएशन आहे हिन ते चाहे को कुझु बि चई वठे सरकारी सतह ते, पर सिंध जी हालात सां जेको बि हिकिड़ो इंडिपेंडेंट माइंड रखंदड़ या जेको बि हिकिड़ो गैर जानबदार, जंहिंजो ज़रूरी न आहे त हुकूमत मुखालिफ़ हुजे, या जेको बि हिकिड़ो इंडिपेंडेंट सोच रखंदड़ माण्हू आहे उहो ज़ाहिर ॾिसे थो त माण्हू अॼु बि तलान मां पाणी भरे पीअनि पिया, मतिलबु गदिलो पाणी पीअनि पिया, ज़ाहिर नज़र रोड साइड ते नज़र त इहे लका अचनि था न, या हू ॾिसनि था त जेके आहिनि ॿार जेके आहिनि स्कूलनि जा ॿारनि जा स्कूल जेके आहिनि में चापुड़ किरनि पिया, या अॼु अजीब तमाशो ॾहरकी में ॾिठोसीं त हिकिड़ो एब्सकॉन्डर, हिकिड़ो मफ़रूर हो, घुरबल माण्हू हो, पुलिस मां पोइ हुनखे पुलिस में बहाल कयो अथनि, पोइ हुनखे उस्ताद मास्तरी ॾेई छॾी अथनि। हाणे यानी जेको माण्हू क्रिमिनल केस में एलिजली मुबैना तौर ते हिकिड़ो मफ़रूर माण्हू हो, उनखे तव्हां उस्ताद ठाहींदो त हुन उस्ताद जी तालीमी क़ाबिलियत छा बि हुजे, छा हू ज़हनी तौर ते फिट माण्हू हूंदो जेको ॿारनि खे पढ़ाईंदो। सो इहे या जेका लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे या जेको यू नेम इट, त हिकिड़ी ऐं ईअं न आहे त हीअ सिंध जी सूरत हाल को कुझु 2-3 सालनि में थी आहे, हीअ ॾहाकनि खां हिकिड़ी बतदरीज हर शइ में तनज़ुली थी आहे। चयो वञे थो, दावा कई वञे थी, न साईं परसेप्शन आहे, सिंध जो परसेप्शन ख़राबु थियो आहे। ॾिसो परसेप्शन जेको आहे उहो मतिलबु को ॿुड़ी मां त 100 कोन थियो आहे, कुझु हुजे थो जंहिंजी बुनियाद ते ॻाल्हियूं थियनि थियूं, चलो हिकिड़े मिंट लाइ मञी वठूं त उनमें वधा थिए थो, लेकिन एतिरी आलम आश्कार असां वटि गवर्नेंस जे हवाले सां इशूज़ साम्हूं अचनि था, हीअ सभु करप्शन आहे, इट्स सो ब्लेटेंट एंड इट्स सो ऑब्वियस, त इन ते शक शुबो कंहिंखे थी सघे थो त न सही परसेप्शन आहे। मतिलबु परसेप्शन त तव्हां अगरि कूड़ो परसेप्शन हूंदो आहे त उहो जटा थोरी कंदो आहे, उहो थोरे अरसे खां पोइ ज़ाइल थी वेंदो आहे। प्रोपेगेंडा हुजे त उहो ज़ाइल थी वेंदो। प्रोपेगेंडा ते या परसेप्शन बेस्ड ऑन फॉल्स प्रोपेगेंडा, अगरि हिकिड़ो तासुर ग़लति प्रोपेगेंडा ते ठहंदो आहे त उहो को जटा थोरी कंदो आहे, 6 महीना साल खां पोइ ज़ाइल थी वेंदो। यार हीअ माण्हू ग़लति आहे, ग़लति आहे, अल्टीमेटली माण्हू ॾिसनि था न यार ग़लति कोन्हे, हिकिड़ी जाली ॻाल्हि आहे, कूड़ी ॻाल्हि आहे। पर सिंध लाइ हिकिड़ो कॉन्स्टेंट ऐं हिकिड़ी मुतवातिर त आहे, पर वधंदड़ इहो परसेप्शन शोज़ खे मतिलबु इहो साबित करे थो त थिंग्स आर नॉट मतिलबु ख़राब खां ख़राब तर थींदियूं वञनि पियूं। ऐं सुप्रीम कोर्ट जो सिटिंग जस्टिस अगरि इहे ॻाल्हि कनि पिया
त ज़ाहिर हू हुननि जेको थोरी इन ॻाल्हि सां वास्तो आहे त सरकार कंहिंजी आहे कंहिंजी न आहे ऐं इहो चवणु त असीं मुंहिंजो दड़ो वारी सूरत क़ौम थी वेंदासीं बाय दैट ही मस्ट हैव मेंट कि ज़ाहिर असांजी जेको तालीम जे हवाले सां ऐं तरक़ी जे हवाले सां असीं इलाही पोइते हलिया वेंदासीं। हिकिड़ो महावरतन चयो वञे थो त मुंहिंजो दड़ो ठाहे छॾियो अथव त मुंहिंजो दड़ो त ख़ुदि अगरि ॾिठो वञे त हिकिड़े ज़माने उन ज़माने जो ॾाढो डेवलप्ड उहो टाउन हो, लेकिन सां महावरतन इहो ई चयो वञे थो त पेरिस कोन ठाहियो अथव मुंहिंजो दड़ो ठाहे छॾियो अथव, यानी हिकिड़ो उजड़ियल ऐं तबाह थियल हिकिड़ो टाउन। सो सूबे जी जेका सिचुएशन आहे आई थिंक कि जस्टिस सलाउद्दीन साहिबु हू हिकिड़े हुन तकलीफ़ ऐं कर्ब मां जेके गुज़रिया आहिनि जो गुज़रंदा हूंदा रोज़ ई असीं सभु ॾिसूं था, सो प्रॉब्ली ही हैड अ चांस एंड हुन पंहिंजी दिलि जी ॻाल्हियूं कयूं आहिनि। कॉलर सां गॾु नज़ीर हुसैन लांघा घोटकी मां जी। लांघा साहब छा चवणु चाहींदा? साईं अलीकाज साहब खे असां अस्सलाम चवंदासीं ऐं इहो सुवाल असां कंदासीं त गुज़िरियल 45 ॾींहंनि खां कराची में IBA टेस्ट पास वारा जेके उस्ताद तौरु उमेदवार आहिनि उहे हिन महिल ताईं उते वेठा आहिनि, पर उन्हनि जो कंहिं बि हिन महिल ताईं को बि पुछण वियो न आहे वियो नुमाइंदो। अॼु जेके उहे मजबूर थी करे इस्लामाबाद तरफ़ रुख कयो अथनि ऐं उहे जेके उमेदवार आहिनि उहे रोइण हारका थी करे इस्लामाबाद तरफ़ जो रुख कयो अथनि। ऐं ॿी ॻाल्हि त सरदार शाह हिकिड़े उर्दू चैनल ते वायरल थी आहे त सरदार शाह जेका पंहिंजनि वटि 33 पास त कराया आहिनि पर 1000 खां मथे जेके आहिनि उहे भर्ती बि कराया अथसि। ऐं घोटकी में तक़रीबन 40 खां 45 सीटूं पयूं आहिनि पर उहे जेके आहिनि पैसनि एवज़ नथा ॾियनि, चवनि था त उते कुझु पैसा ॾिना वञनि त पोइ ॾियनि, यानी कि रुश्वत खां अलावा नथियूं मिलनि। इन बारे में थोरो अव्हां असांखे ॿुधाइजो। ॿियो बि कॉलर अब्दुल हकीम कुमार टिकराटो मां जी। कुमार साहब छा चवणु चाहींदा? असांजे अलीकाज़ी साहब खे सलाम। असांजे अलीकाज़ी इहो अर्ज़ु आहे त ठिकराटो शहर में जाली ज़रे दवाऊं, मेडिकल स्टोरनि ते जाली दवाऊं, खीर बि जाली, हर शइ जाली, हुकूमत बि जाली, अमन अमान आहे कोन, बिजली आहे कोन, असां छा में तरक़ी कई आहे? साईं अलीकाज़ी साहब इहो असांजो सुवाल। जी साईं ठीकु आहे। साईं जेके IBA जे लाइ लांघा साहब फ़ोन कई, साईं गवर्नमेंट जो या एजुकेशन मिनिस्टर जो जेको मौक़ुफ़ साम्हूं अचे थो, जेको मूं बि पुछा कराई, छाकाणि रोज़ काफ़ी कॉलर्स फ़ोन कनि था, त हू चवनि था हुननि जी दावा आहे त जेके जॉब्स हुयूं उहे ॾेई चुका आहियूं, हाणे जॉब्स आहिनि ई कोन। सो इहो ही सरकारी मौक़ुफ़ आहे ॿुधायां पियो। ऐं उहो चवनि था एजुकेशन मिनिस्टर जो इहो मौक़ुफ़ आहे या मिनिस्ट्री जो इहो मौक़ुफ़ आहे त भई जॾहिं जॉब्स आहिनि कोन त किथां ॾियूं, ऐं हर जेको पास करे वञे थो टेस्ट त हू जॉब लाइ अहल नथो थी वञे, जीअं हू CSS वग़ैरह जा मिसाल ॾियनि था। इहो सरकारी मौक़ुफ़ आहे, यानी हिन मां मौक़ुफ़ ॿुधाइण मक़सदु न हो हिते, पर मूं जेको हुन ॻाल्हि मां तथ्य कढियो, वेटिंग लिस्ट अनलोकेटेड न मूं जेको तथ्य कढियो त साईं नौकिरी कोन मिलंदी, अनलोकेटेड आहिनि। सो हाणे तव्हां ज़रूरु जदोजहद कयो, जेको कनि पिया दोस्त, हाणे वीचारा इस्लामाबाद ताईं पंधु कंदा, पर जेको मूं अंदाज़ो हयो त मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन जो अहिड़ो को इरादो न आहे हिन प्रोटेस्ट खां पोइ त हिननि खे को जॉब्स ॾिनियूं वेंदियूं। इशू इहो नथो थियनि क्रिएट, इशू इहो क्रिएट थो थियनि त अगरि हिननि खे तव्हां पोइ दफ़े टेस्ट वठी करे वेटिंग लिस्ट पहिरियां चयो त डिक्लेयर कई आहे, पोइ हिननि खे चयो तव्हां अनलोकेटेड आहियो, पोइ वरी ॿीहर जॉब्स पब्लिश थी वयूं, पोइ ॿीहर वरी जॉब्स उहे वरी ॿीहर कंडक्ट थी वयूं, माना जॉब्स हुयूं, इहे ज़्यादती आहे, माना जॉब्स हुयूं बेसिकली ज़्यादती आहे। माना तव्हां हिकिड़नि खां टेस्ट वठी हुननि खे हू क्वालिफाई करे विया, कुझु कयो, कुझु खे ॾेई छॾियूं, कुझु खे ॾेई छॾियूं, कुझु खे रोके छॾियूं, पोइ जेके वेटिंग वारा त ॿियूं जॉब्स क्रिएट थियूं त तव्हां हुननि खे ॾियो आहे, न की नवां टेस्ट करायो आहे। यस, हिते बिल्कुलु सही प्रॉब्लम क्रिएट थी आहे। ही त वाकई में अगरि इफ दैट इज़ द केस त पोइ त ज़्यादती आहे। असुल पहिरीं त हुननि खे सभिनी खे एडजस्ट कजे आहे, पोइ ॿियनि खे ॾिजे। असुल ताईं क्रिएट थियो अथनि पहिरियों मसइलो। ठिकराटोस मां घुमर साहिब चवनि था साईं किथे जो हालात अहिड़ो आहे जो त मूं कॾहिं चयो साईं, मतिलबु ज़ाहिर गवर्नेंस जी त हालत पंहिंजे साम्हूं आहे साईं, हिन में त को शक न आहे, उहो क्लियर आहे। जॾहिं हाणे सभु कोई वाता चवे थो, ऐं सभु ज़रा सिंध जी हालत आहे त हिकिड़े पासे त इहो ठीकु आहे, एजुकेशन सभु सेक्टर्स, पर जेको मेन मुद्दो हिन वक़्तु जो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेको ऑन फोकस आहे, हाणे आहे त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन घणेई क़िस्म जूं असां वटि, हिकिड़ो त जिर्ग इहो पंहिंजे क़बाइली माण्हू नालो था ॾियनि, बिरादरनि जा जेके पर्सनल जहिड़ा आहिनि उहे क़त्लेआम में ट्रांसफॉर्म थी था वञनि,
ॿिया कारोकारी जा मिसाल बि ॾेई सघजनि था। ईअं त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जो असांखे ख़बर ज़ाहिर आहे दाइल जी ग़लती सभ खां वॾो। हाणे JUIF पहिरां बि जेको आहे कोशिशि कई त अमन जिरगो को अहिड़ो ठाहिजे कजे ऐं ईअं माण्हू जंहिंमें कुझु गॾु वॾेरा साहिरा गॾु कजनि चङा मुड़ुस, पोइ उहे वरी पोइ मसइला बि हल कराइनि जेके बिरादरियुनि जा मसइला आहिनि। हाणे चवनि था त पिया 11 सितंबर ते असां लॉन्ग मार्च कंदासीं टुवर्ड्स CM हाउस। जी, जीअं JUI लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे फ्रॉम 11 सितंबर ऐं चवनि था असीं CM हाउस जे साम्हूं ताईं वेंदासीं। बहरहाल 11 सितंबर में अञा महीनो सवा आहे। एक्चुअली जॾहिं ही चइजे थो त ही बिरादरियुनि जे तकरार सां एक्चुअली कॉन्सेप्ट इहो आहे त बिरादरियुनि जे तकरार थियनि था, पोइ उन में कुझु माण्हू हिक ॿिए जा मारीनि था, पोइ जेके मारीनि था उहे ज़ाहिर ॾोहारी उहे भागेला थी वञनि था। भागेला थियनि था त वञी किथे रहनि, पोइ हू ॿेलनि में धाड़ेलनि सां वञी रहनि था। ऐं ईअं हिकिड़ी हीअ जेको बिरादरी जा तकरार आहिनि ही हिकिड़ा वधीक क्रिमिनल्स ऐं धाड़ेल जेके आहिनि उन्हनि जी नर्सरी ठहियल आहिनि। प्राइवेट आर्मीज़ बि ठही वियूं आहिनि पोइ हिकिड़ी हुन सां गॾु जुड़ियल आहिनि कंहिं सां। लेकिन आउं नथो सम्झां त सभु जा सभु मामला बिरादरियुनि जे तकरार सां जुड़ियल आहिनि। पर चलो उहो मामिलो हुजे, धाड़ेल गर्दी हुजे, स्ट्रीट क्राइम हुजे, फोरू जीअं असां वटि थियनि पिया। हाणे त ही कराची जो सिर्फ़ु मसइलो न रहियो आहे स्ट्रीट क्राइम। मूंखे यादि आहे त 2-4 साल पहिरीं आउं इहे रड़ियूं कंदोसि त बाबा जेको अॼु कराची में थिए पियो इहो लाड़काणे में बि थींदो। सो बहरहाल उहो हाणे सॼे सिंध में हिकिड़ो स्ट्रीट क्राइम बि ओतिरो ई वॾो मसइलो आहे जेतिरो धाड़ेल गर्दी मसइलो आहे लॉ एंड ऑर्डर जे हुन पर्सपेक्टिव में। त कुझु बि का बि ॻाल्हि हुजे, बेसिकली इहो हल करिणो आहे पुलिस खे, एडमिनिस्ट्रेशन खे। चवनि था अॼु जिरगे हिन में फ़ैसिलो थियो त साईं हिकिड़ो वॾो काफ़िलो मेड़मिंथ काफ़िलो ठाहिबो ऐं वञी मिंथूं कंदा। करे वठो सही, ॾिसो ख़ैर जी ॻाल्हि करण खां त कंहिंखे रोके नथो सघिजे। बट क्वेश्चन इज़ उहो जेको ख़ैर थींदो ऐं पोइ हुन ख़ैर जे ॿई धुरियूं मञी वठंदियूं, पोइ साईं हिकिड़ो जिरगो थींदो जेको अनफॉर्चुनेट आहे। असां वटि छा जिरगा छा चलो असीं फ़ैसिलो चई वठूं, फ़ैसिलो थींदो। उन कहिड़ी गारंटी आहे त फ़ैसिलो जेको आहे उहो जटादार थींदो? कई असां वटि हीअं बिरादरी जा तकरार हलनि था जिन जा 2-2 टे दफ़ा फ़ैसिला थियल आहिनि। हा 3 साल थी वञनि तकरारनि खे। ठीकु आहे, फ़ैसिला बि थियनि था, वरी तक शुरू थी वञे थो, वरी फ़ैसिला थियनि था। ॻाल्हि इहा आहे त हीअ त अगरि रिट ऑफ द गवर्नमेंट हुजे, एग्ज़ैक्टली पॉलिटिकल पार्टी JUI हू जेको आहे प्रोटेस्ट करणु, उहो त ज़ाहिर हुननि जो जमहूरी हक़ आहे ऐं हुन सां ई हिकिड़ो अगरि प्रेशर को क्रिएट थियणो हूंदो त थींदो। छाकाणि का बि शइ ही कुझु दुनिया में कई मामला जेके आहिनि उहे सिविलियंस पाण मुरादो हल नथा करे सघनि। मिसाल असीं चऊं त छा का सियासी पार्टी सिंध मां मंशियात फ़रोशी बंदि कराए सघे थी? लेकिन अगरि पुलिस ऐं एक्साइज़ ऐं ही जेके डिपार्टमेंट्स आहिनि ही नियत कनि त हर ज़िले में विदिन 24 to 48 आवर्स ही बंदि थी सघे थी। छाकाणि ख़बर हूंदी आहे भई ही 20-22 हिकिड़े ज़िले में हिन खां मथे न हूंदा आहिनि, 20-25 ठिकाणा हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे बंदि कराईंदा आहियो। ऐं उहो ख़बर इन करे पुलिस खे या एक्साइज़ खे हूंदी आहे जो हुतां डेली जो या मंथली या हफ़्तो ॿधलु हूंदो आहे त ख़बर बि हूंदी आहे, एड्रेस जी बि परेशानी न आहे, माण्हुनि जी बि ख़बर हूंदी अथनि। पर चइजे त को सिविलियन फोर्स यानी को पॉलिटिकल पार्टी मिसाल तौरु उहो वञी मंशियात फ़रोशी बंदि करे उहो एहतिजाज करे सघे थी त डिपार्टमेंट्स एक्शन वठनि, पाण हल नथी कराए सघे। मिसाल चइजे त को पॉलिटिकल पार्टी तालीम जो निज़ाम सुधारे छॾे, को समाजी तंज़ीम जेको आहे हेल्थ जो निज़ाम सुधारे छॾे, मुमकिन आहे। को NGO को हॉस्पिटल, मिसाल शौकत खानम मेमोरियल आहे, उहे हिकिड़ो हॉस्पिटल ठाहे सघनि था। निज़ाम सुधारे नथा सघनि। ठीकु आहे, मतिलबु अदीब रिज़वी हिकिड़ो सूट जहिड़ो इदारो ठाहे सघे थो, लेकिन ओवरऑल गंबट जहिड़े शहर में अगरि इंस्टीट्यूट ठही सघे थो। एग्जैक्टली, बट ओवरऑल हेल्थ फैसिलिटीज़ को फ़र्द या सिविलियन फोर्सिस नथियूं ठीकु करे सघनि। ईअं ई लॉ एंड ऑर्डर मेड बी इन द नेम ऑफ बिरादरीज़म या धाड़ेलिज़म, धाड़ेलगर्दी या स्ट्रीट क्राइम। सियासी न करे सघे। इहो त सिर्फ़ु एतिरो ई सियासी पार्टियुनि जो सिर्फ़ु एतिरो रोल ठहे थो त हू प्रेशर मैक्सिमम असर्ट कनि एडमिनिस्ट्रेशन ते त हू हिन में को एक्शन वठनि। पोइ सुवाल पैदा थी वेंदो त जॾहिं JUI लॉन्ग मार्च कंदी त पोइ छा पुलिस खे ख़बर पवंदी त अमन अमान ख़राबु आहे, पोइ ठीकु कंदी? पहिरीं ठीकु करे वठे कॉलर हिन सां गॾु मोहम्मद हुसैन जतोई, काज़ी अहमद जी जतोई साहब छा चवणु चाहींदा?
यासिर भाउ तोखे अली का साहिब खे सलाम। वालेकुम सलाम। ख़्वाजा आसिफ खे मूं ॿुधो पिए त हू चवनि पिया त जेको ब्यूरोक्रेसी आहे मुल्क खे उहा खाई वई। सही जेको सेक्रेटरी या जेको अगरि लॻाइनि था सही अप्रोच त हुननि जो थो हले न। पोइ हुन में कल्ह जेके 2008 खां या बीबी जे दौर खां को मीटर रीडिंगर हो, को बिल्डर हो, को वकील हो, उहे बि अरबन ख़रबन जूं प्रॉपर्टी त उहे सियासतदान आहिनि न। 4 इदारा जेके आहिनि उहे 4 इदारा जेके असांजे पाकिस्तान ते हाई आहिनि, मुल्क सॼो सियासतदान या ब्यूरोक्रेसी या के अदलिया, ये 4 इदारा जेके आहिनि मुल्क सॼो उहो खाई आहे। हीअ कीअं था चवनि, असां हिन शइ में भाईवार कोन हिन ते तजुर्बो कंदा, महिरबानी। ॿियो कॉलर ज़ाकिर अली शहर घोटकीमा। जी शहर साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम अली साहब, छा लसी ख़ुशि आहियो? सर अर्ज़ु इहो अली साहिब काज़ी खे असां चवंदासीं त दादलेगारी ऐं यारहं जी हद में हिकु सिस्टम जेको आहे क्राइम सिस्टम नशे जीअं हिकिड़ो तमामु हाईलाइट हली रहियो आहे। ठीकु आहे साईं, SHO लाइ चवनि पिया त नशो आम थी वियो आहे साईं, नालो खणनि पिया पिया। अच्छा, पहिरीं जतोई साहब ॾिसो, ॻाल्हि इहा त भाईवारी त सभिनी जे विच में हूंदी आहे, को अकेले पंहिंजे सिर न खाई सघंदो आहे। ख़्वाजा आसिफ जी बि दाह इहा ई हुई त वॾो माल पाण खाई वेंदा आहिनि ब्यूरोक्रेट्स, ऐं बचियल खुचियल सियासतदाननि जे बिले थींदो आहे। सो ईअं त हुन बि तरदीद न कई हुजे त असांखे सियासतदाननि जी बिरादरी खे बि मिले थो माल, पर असुल माल ब्यूरोक्रेट खाई वञनि त इहो हुनजी दाह हुई। पर अगरि हिन जो हिसो वधाए छॾिजे त शायदि दाह न हुजे, लेकिन ईअं न आहे। सियासतदाननि जा बि किसा छा किथां शुरू कजनि किथां ख़तमु कजनि। ऐं बाक़ी करप्शन ब्यूरोक्रेसी करे ई तरे सघे थी जॾहिं मथां वेठल पॉलिटिशियन या मिलिट्री रूल में जेके असांजा फौजी डिक्टेटरशिप में हू वेठा हूंदा आहिनि, उहो अलाउ कंदा आहिनि त थी सघे थी, उन मुमकिन न आहे। पाण साईं चयो तव्हांखे SHO जी ख़बर न आहे। साईं हिकिड़े SHO जी वस जी ॻाल्हि न हूंदी आहे, छा नालो साईं जो? ज़ाकिर साहिब, हिकिड़े के SHO जी वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। अगरि मंशियात उते हले थी त लामुहाला लाइन मथे ताईं ठहियलु हूंदी। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई JUIF जा, माना पोइ हिन मां सिंपल मिसाल सम्झे त अगरि JU आहे जो एम हिकिड़े हंधि त सियासी आहे, ठीकु आहे, पंहिंजो हिकिड़े, पर जेको इहो अमन जिरगो आहे, इहे जेको कॉन्सेप्ट आहे, इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे मुफ़ीद न आहे। हिन त पोइ भेरे में गुज़ारिश कई त असां वटि जिरगा विरगा सिंध में क़बाइली निज़ाम कोन्हे, न ई असां वटि सरदार टेक्निकली आहिनि। पर चयो वञे थो मुख़्तलिफ़ हज़रात पंहिंजे पाण खे सरदार सॾाइनि था, असीं बि उन्हनि खे सरदार चऊं था, मर्ज़ी आहे। लेकिन ब्यूरोक्रेसी वारी ॻाल्हि ख़्वाजा आसिफ कई आहे, पर उन्हनि बि कल्ह बि शायदि डिस्कस कयो पियो त वेठे वेठे ख़्वाजा साहिब खे छा थियो आहे, ब्यूरोक्रेसी ते कावड़ छो थी आहे? छाकाणि त पाण डिफेंस मिनिस्टर आहे, संदसि अंडर एज़ मिनिस्टर सिविल ऐं मिलिट्री ब्यूरोक्रेसी त हुनजे अंडर बि अचे थी। ॿई अचनि थियूं हुनजे त छा हाज़िर वारनि ते किथे को साईं खे नाराज़गी आहे या रुगो पोयनि ते आहे? चवनि पिया पुर्तगाल में वठनि पिया हाज़िर वारा, साईं चवनि था इहे हाज़िर वारा आहिनि जिन पुर्तगाल में वरिता आहिनि ऐं वञण जी तयारी में, रिटायरमेंट खां पोइ आराम जी ज़िंदगी गुज़ारींदा। आराम जी ज़िंदगी सियासतदान रिटायर नथो थिए, ब्यूरोक्रेट थी वञे थो। करण लाइ त करे सघनि था, रिटायरमेंट बि हाणे हिननि जे हथ में आहे। अच्छा, ईअं मालिक साहब ईन अॼुकल्ह घणो उहो ई एक्टिव लॻा पिया आहिनि, ख़बरूं वबरूं खणी था अचनि। उहो वरी ख़बर खणी आया त ख़्वाजा आसिफ साहब जी माना अगरि जे तससुर रखिजे त माना हू ज़रा भड़किया आहिनि, उहो सभु कुझु थियो आहे त हू चवनि था त कोई 2 लिस्टूं तयारु थियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़े में 200 आहिनि, को 200-250 आहिनि, हिकिड़े में 300 माण्हू आहिनि, ऐं मेजॉरिटी ऑफ देम आर ब्यूरोक्रेट्स ऐं बाक़ी सियासतदान आहिनि। वो तो पंहिंजी ॻाल्हि कनि था त भई SIFC में मसइलो पैदा कयो आहे ब्यूरोक्रेसी, हिनजे करे जेको आहे इहो बि थी सघे थो, ब्यूरोक्रेसी जेका रेज़िस्ट बि करे थी, हिनजे करे बि थी सघे थो, पर ब्यूरोक्रेसी में करप्शन बि आहे, हिनजे करे बि आहे, ऐं हुनजे करे करप्शन जे करे करप्ट माण्हुनि खे आइडेंटिफाई करे लिस्ट ठाहियो वियो आहे। हू चवनि था पिया मूंखे ताजुब न थींदो त अगरि इन में जेके आहिनि उहे घणा माण्हू सिंध मां निकिरनि, छो जो 27 महीननि जो मसइलो आहे। अच्छा, हाणे हीउ जेको अगरि करप्शन जे नाले ते ज़ाहिर प्रिटेक्स यानी ज़ाहिरी तरह ते चयो वेंदो त ही करप्शन आहे, त इहो सभिनी खां पहिरीं रिवायत विधी अयूब खान अची, मूंखे ख़बर न आहे केतिरा माण्हू 303 या कुझु फिगर आहे, छाकाणि त उते जेका आर्मी जी राइफल हुई 303 हुई, त शायदि 303 माण्हू ब्यूरोक्रेट्स ऐं अफ़सरान जेके आहिनि फारिग कया अयूब खान, पोइ यया ख़ान बि कया, पोइ भुट्टो साहब बि कया।
ईअं हिकिड़ी लिस्ट ठाहे करे ऐं पोइ फारिग कया डज़ करे हिकिड़ी धक में त बाबा ही करप्ट आहिनि। पर उहो वक़्तु वारा दौर हुआ, हुन में ज़ाहिर पंहिंजा पराया सभु हली विया हूंदा। वरी हुकूमतुनि में बि थींदो रहियो, हो ईंदा हुननि जा फारिग कंदा, हो ईंदा हुननि जो फारिग कंदा। ब्यूरोक्रेट्स खे आउट ऑफ अपर ब्यूरोक्रेट्स, यस अपर ब्यूरोक्रेट्स में बाक़ी हेठां जेके नौकरियुनि वारनि खे फारिग करे छॾींदा हुया, हेठां ग्रेड जे कचा मुलाज़िम। लेकिन जेके ब्यूरोक्रेट्स खे सियासी हुकूमतूं बाद में जेके आहिनि उहे बसि ट्रांसफर करे छॾंदियूं या हुननि ते केस खुली वेंदा या हीअ थींदो हू थींदो। हाणे अगरि फारिग करण जी ॻाल्हि थिए पई, अगरि बकौल ही ख़बर अगरि मुबैना तौर ते सही आहे त पोइ लिस्ट में जेको आहे उहो अॼु जे दौर में हू साबित कीअं कंदा? एग्ज़ैक्टली। या त ॿधी करे जीअं नैब कंदी खणी वेंदी, लेकिन नैब बि कई केसिस अॼु ताईं कोर्ट पे साबित न करे सघी, हिकिड़ो बि साबित न करे सघी। मूंखे ख़बर न आहे या प्ली बार्गेन थी वेंदो आहे, बार्गेन थी वेंदी। यस। त ईअं लेकिन हिकिड़ो शोशो वॾो थी पवंदो त 200-300 माण्हू ईअं लाइन सां अगरि फारिग कयूं, लेकिन हुन खां पोइ ब्यूरोक्रेसी में हिकिड़ो रिएक्शन बि फितरी हूंदो, सहमजी बि वेंदी ब्यूरोक्रेसी, छाकाणि त बरादरी त आहे ब्यूरोक्रेसी, लेकिन हिननि जी का यूनियन कोन ठहियल आहे। न मुफ़ादात आहिनि वॾा मुफ़ादात, जंहिंखे पोस्टिंग ॾेई छॾींदा चवंदा ठीकु आहे ॿिए खे भले खाई वञो, पॉलिटिकल कनेक्शन्स आहिनि। बाक़ी अगरि सियासतदाननि जा बि नाला, हा जेका ॻाल्हि मूं करणु पई चाहिए त अगरि का लिस्ट ठहंदी उनमें सिर्फ़ु सिविलियन ब्यूरोक्रेसी जो नालो ईंदो त पोइ छा आङुरियूं न खजंदियूं? ज़ाहिर आहे। अच्छा, पोइ सिर्फ़ु सियासतदाननि जो नालो ईंदो? अच्छा, सियासतदाननि जो नालो ईंदो त इल्ज़ाम जे हद ताईं, ऐं नथो चवां ईअं आहे, इल्ज़ाम जे हद ताईं त इल्ज़ाम त नवाज़ लीग वारनि सियासतदाननि ते बि आहिनि, इल्ज़ाम त पीपल्स पार्टी वारनि ते बि आहिनि, इल्ज़ाम PTI वारनि ते बि आहिनि, इल्ज़ाम त MQ वारनि ते बि आहिनि। इल्ज़ाम कंहिं ते न आहे, कहिड़ी पार्टी आहे जंहिं ते इल्ज़ाम न आहे? ऐं नथो चवां ईअं हुननि कयो आहे त पोइ लिस्ट में बात तो निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। तो पोइ अगरि ही मोहम्मद मालिक वारी अगरि ॻाल्हि तव्हां चओ पिया, अगरि ही मुबैना तौर ते दुरुस्त, अगरि ही दुरुस्त आहे ऐं मुबैना अहिड़ी का लिस्ट आहे जंहिंमें वधीक नाला सिंध सां आहिनि त माना पोइ ज़ेर अताब पीपल्स पार्टी जे अचण जो इम्कानु थींदो। त मतिलबु पोइ ही इहा ॻाल्हि हुन सां पाण जोड़ियूं त 27वीं आइनी तरमीम जी, छाकाणि त शायदि पीपल्स पार्टी खे हिकिड़ो डिप्रेस कयो वेंदो, हिकिड़ो प्रेशर में आंदो वेंदो, लेकिन एतिरी ऑब्वियस अगरि ॻाल्हि थींदी जी हा त छा पीपल्स पार्टी खे तव्हां वरी सिंध कार्ड कढाईंदो? यस। लेकिन ॿी ॻाल्हि इहा, हीअ ॻाल्हि बि एतिरी अहम न आहे। अहम ॻाल्हि इहा आहे त ऑब्वियसली सुवालु उथंदो त सिर्फ़ु ही छो, पंजाब छो न? त लेकिन आउं सम्झां थो त ही कुझु ख़बरूं ईअं लीक बि कयूं वेंदियूं आहिनि, भउ ॾियण लाइ थींदियूं आहिनि, कॾहिं बि मटीरियलाइज़ न थींदियूं आहिनि। भउ ॾियण लाइ कयो वेंदो आहे, सभु ज़ाहिर, पर कुझु कुझु जॻहियुनि ते त भउ ॾियण लाइ बि आहे। बाक़ी इहो आहे त अगरि कंहिं वक़्त में अची सॼो सिस्टम ई फारिग करिणो हूंदो, पोइ ही 300 न, ही 3000 माण्हुनि जी लिस्ट हूंदी। हा, पोइ त वॾी लिस्ट हूंदी, पोइ त जेल बि खुलंदा ऐं सभु कुझु थींदो। पर सभु कंहिं कंहिं जॻहियुनि ते त का रुकावट ई बि न आहे न, कंहिं जॻह ते मसइलत बि नज़र नथी अचे। मलिक रियाज़ साहिबु हेॾो सारो पंहिंजो कयो, ट्वीट सॼो ट्वीट में चयूं त वियूं गॾु, इहो सभु कुझु माफ़ी वाफ़ी बि ॻाल्हि कयूं। एज़ाज़ सैयद इहो बि क्लेम कयो त हुननि को शौदा लाइ ज़मीन ॾियण जी बि जेका आहे उहा ॻाल्हि कई हुई त ज़मीन बि ॾींदासीं, पोइ बि नीलाम थी वियसि 3 प्रॉपर्टीज़। हा, मुंहिंजे ख़्याल त हिनखे त हाणे माफ़ी जा दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि मलिक रियाज़ लाइ। हाणे मलिक रियाज़ जेको कुझु हिन मुल्क मां हासिलु कयो, ज़ाहिर आहे बिल्कुलु हेठे सतह तां उभरी माण्हू, ख़राबु ॻाल्हि आहे, पर ॿिन्ही हेठि माण्हू हो, लोअर मिडल क्लास, बल्कि मिडल बि न, लोअर क्लास जो माण्हू हो, जिथां हिन मुल्क मां हुन अरबे खरबे रुपया कमाया। ऐं नचो त हुननि जी क़ाबिलियत न हूंदी, पर जीअं हुन पाण इंटरव्यू में हिकिड़ो दफ़ो चयो त बिना रिश्वत जे त को कमु थिए नथो हिन मुल्क में। पाण चयो मलिक रियाज़, कंहिं ज़माने में मीडिया बि हुनजे हथ में हो, कंहिं ज़माने में एस्टैब्लिशमेंट बि हुनजे हथ में हुई, जुडिशरी ते बि हू एतिरो वॾो चौधरी इफ़्तिख़ार जे पुठ ते इल्ज़ाम हणी छॾियो हुई। सो ही वॉज़ मतिलबु हिकिड़ी इन्फ्लुएंशियल शख़्सियत हुई, पावर ब्रोकर। सो हाणे अगरि उस ॾुखियाई में अची वियो आहे, ही तव्हांजे ख़्याल में ही जेको कराची वारो बहरिया आहे, इहो हिकिड़ो बिल्डर ठाहे सघे पियो छा? यस। ही त चयो वञे थो त ज़मीन बि बाद में ॻोल्ही हुई जॾहिं एतिरी दरख़्वास्तूं अची वयूं। जी हा, ज़मीन बि पहिरीं तइ थियल न हुई त हीअ किथे ठहंदो बहरिया, को चवंदो ठठे वारे पासे ठहंदो, एतिरो एक्सपेंडेड न हुयो, कोई चवंदो हेॾे हॉक्सपे टाइप ठहंदो। ओॾी महिल छाकाणि त इहो
पोइ तकड़ में ज़मीन अरेंज करे ॾिनी वई, पोइ MDA मली डेवलपमेंट अथॉरिटी, उहो डिघी दास्तान, अपॉइंटमेंट्स थियूं, उहो डिघी दास्तान आहे। लेकिन मूं जेको कल्ह बि नुक़्तो उथारियो त भई हेतिरा लखें जा अलॉटीज़ आहिनि, उन्हनि जो छा थींदो? मूंखे रुगो परेशानी उन्हनि जी आहे। माण्हू वरी हिन ते ॿियो बि ॻाल्हि कंदा, जेके मलिक रियाज़ जा बेनिफिशरीज़ आहिनि, नॉट ओनली इमरान ख़ान, ॿिया बि त आहिनि, उन्हनि जो छा थींदो? अब्दुल गफूर काकेपुर नवाब शामा जी। काकेपुर साहब छा चवणु चाहींदा? साईं मोहतरम कल साहब यासिर साहब तव्हांखे करायो। साईं हींअर जीअं ज़िक्र पे हलियो, मुंहिंजो बि सुवाल उन ते आहे त बहरा टाउन जो जंहिं नमूने जेको आहे सो जेको मंज़ूरी थी, वरी जेको आहे जा मरहला थिया, ॻोठनि ते कब्ज़ा थिया, बहरहाल वरी उनजो NOC जेको आहे सो उनखां 4 अरब ऐं कुझु जेको आहे सो पैसो बि सिंध जो वञी जेको आहे सो वफ़ाक़ संभालियो। पर हाणे उन में ईअं थियो जो जेको आहे सो न सिर्फ़ु ओवरसीज़ पर हिते जा कुझु आम माण्हू बि, कुझु माण्हुनि ज़मीनूं विकिणियूं, कुझु रिटायरमेंट ते आम माण्हुनि इन्वेस्टमेंट बि कई। त हाणे उहो सिंधीअ में चवणी आहे त विड़नि सान लताजत बूढ़ा जॾहिं हर मरहले मां गुज़री भोॻी त वरी आवाम थो। जीअं हींअर बिल्डिंग्स कंट्रोल अथॉरिटीअ जा मसइला पिया हलनि, टावर्स जेको आहे सो पोज़ेशन जे टाइम ते अची था वञनि, त पोइ वरी हाणे ई 3 ॾींहं हिकिड़ी डॉक्यूमेंट्री हली पए त जेको आहे सो हीउ जेको प्रोजेक्ट बि इलीगल आहे। सो इन्हीअ में आवाम जो कहिड़ो कसूर आहे? महिरबानी। ठीकु साईं, बिल्कुलु कॉलन। रियाज़ हुसैन मक्सी शहदाद कोट मां जी। मक्सी साहब छा चवणु चाहींदा? क़बूल सलाम क़बूल पेश है सर। इहो पाणी बाबति अॼु साईं साहब सां हाल हवाल कंदासीं। शहदाद कोट ऐं ज़िलो कंबर शहदाद कोट असांजो हिन मां सैफला मक्सी बैराज मां ढोरी शाख आहे, कुबो शाख आहे ऐं पतूजा शाख आहे। हिन में मुख़्तलिफ़ जेके शाखूं आहिनि, हिन वक़्तु साईं जेको पाणी आहे उन्हनि खे न मिली सघियो आहे, जेको हुननि जो चुपायो माल आहे उहो मरण लॻो आहे। अॼु बि जेको आहे मेन मोटरवे ते हुननि क़ुर पाक रखी जेको एहतिजाज कयो आहे, धरणो लॻायो वियो आहे। हिन वक़्तु ताईं जेको आहे कंहिं बि आला इदारनि जेको आहे नोटिस न आयो आहे, त असांजो सुवालु आहे साईं अली साहब सां। ठीकु साईं, पाणी न जी। काकेपोटो साहब जेको बहरिया सही था चओ साईं, मूंखे उन्हनि जी ॻणती आहे। मूं कल्ह बि ॻाल्हि कई त जेके माण्हू, हीअ त नवाबशाह वारे पासे बि हिकिड़ो बहरिया टाउन ठाहिण जी तयारी हुई। हा, ज़मीन बि अलॉट थी। अच्छा, हा हा, उहो अलाए छा थियो, माण्हुनि जा उते त पैसा न फाथा आहिनि न, अलाए ख़बर। अञा लॉन्च न थियो। BTK 2 बि था हो, हा, बहरिया टाउन 2 कराची जेको उहो बि हुयो, हेॾी सारी ज़मीन आहे उहा बि। सो हिन ते असांजे हिन जाबलू इलाइक़नि जे जेके भोतारो आहे उन्हनि सां बि काफ़ी मसाइल वॾा जहिड़ा थिया, अञा ताईं हलनि था। कोहिस्तान वारे भोतारनि सां वॾो अञा ताईं हलनि था पिया अंदरि त। सो उहो उहा ई ॻाल्हि मूं बि काकेपोटो साहिबु कई पई, त कल्ह बि कई, अॼु बि कयां पियो, त भई जेको माण्हू रहनि पिया उन्हनि जो छा थींदो। मिसाल सरकार चए बाबा जिन्हनि जी अलॉटमेंट्स आहे असीं उनखे कुझु नथा कयूं, ठीकु आहे, कुझु नथा कयूं, ज़ाहिरी तरह सां कुझु नथा कयो, पर हीअ त पहिरीं मंज़िल आहे न। सुभाणे जॾहिं हुते जी जेके इंतिज़ामिया संभालींदड़ आहिनि, अगरि हू भॼी विया त हुते केरु, ऐं हिननि वटि त ठली हिकिड़ी फाइल आहे, हिन खे सुभाणे चवंदो बाबा तव्हां रजिस्ट्री किथे आहे, असां वटि त रजिस्टर्ड डॉक्यूमेंट हूंदो आहे न, हिते त का रजिस्ट्री आहे ई कोन बहरिया में। त हिकिड़ो ॾिसो न, जेका फाइल जेको हीउ कारोबार कनि था इन्वेस्टमेंट ऐं हिन जो, मूंखे त न कयो आहे, पर जेको ॿुधूं था त मिसाल के ₹1,00,000 जी फाइल वरिती, त हाणे आसिरे में हूंदो त 1,50,000 मिलंदा त आऊं विकिणी छॾंदसि। हाणे ₹1,00,000 जी शइ जेका अगरि 50,000 जी थी वई, जेको एतिरो हले पियो बहरिया जो, सारे माण्हू भॼी वेंदा। 50,000 त हाणे ई थी वई आहे, हे त ज़ीरो ते हली वेंदी आहे। अगरि जे 50,000 त हाणे ई डाउन, त मार्केट सफ़ा हाणे ई लॻल। अच्छा चलो, बस पोइ तव्हां, हा एग्ज़ैक्टली, सूरत हाल ख़राबु थी वेंदी त उहे सान पाण में विढ़नि ॿूड़नि खे त छॾी न। अच्छा, उहो साईं मक्सी साहिबु चयो पाणी जो साईं बिल्कुलु शहदाद कोट वारा मुस्तक़िल एहतिजाज कनि पिया, ऐं हू बि इख़्तियारियूं बि मुसलसल कनि लाटार कनि पियो, फ़र्क़ु ई नथो पए, इग्नोर कयो। शहदाद कोट सिंध में न आहे, कबू सईद ख़ान न आहे, हिते माण्हू नथा रहनि, इहे एहतिजाज कनि पिया, अलाए छो पिया कनि, ख़ुदा ख़बर कहिड़ो मसइलो अथनि, ट्रंप जे ख़िलाफ़ु पिया कनि, अलाए छा पिया कनि। साईं इरीगेशन डिपार्टमेंट जा साहिबान, मां गुज़ारिश करे छॾियां त शहदाद कोट वारा ट्रंप जे ख़िलाफ़ु एहतिजाज न पिया कनि। हीअ चवनि पिया त हिननि वटि पाणी कोन्हे ऐं सिस्टम में दरिया में पाणी आहे, हिननि खे पाणी ॾेई छॾियो। ऐं हुन ते एतिरी कनि लाटार करणु, इग्नोर करणु, को जवाबु न ॾियणु, हुन सां को हुननि खे को मसइलो हल न करणु, भला कूड़ो सचो को दिलासो त ॾियो न। त हीअ ट्रंप जे ख़िलाफ़ु थोरी एहतिजाज पिया कनि शहदाद कोट वासी, हीअ पाणी लाइ पिया एहतिजाज करणु, इरीगेशन वारनि खे शल सम्झ में अचे।
कॉल हिन सां गॾु असलम भट्टी कराची मां। जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम। वालेकुम सलाम। हिकिड़ी ॻाल्हि हुई त बहरिया टाउन जो जेतिरो बि पैसो हो उहो त माशाल्लाह सां हुकूमत एतिरी होशियारु आहे, उन दानिश स्कूलनि में लॻाए छॾियो। ऐं हाणे जेको बहरिया टाउन जो हले पियो मसइलो, ऐं उन ख़्याल सां मूंखे यानी असांजे सर्कल में हिकिड़ी र्यूमर्स हले पई त ही शायदि टेक ओवर DHA करे वठे। DHA जेकॾहिं टेक ओवर करे थी त इहो बि सुठो फ़ैसिलो हूंदो हिन गवर्नमेंट जो, हुनखे फ़ाइदो बि थींदो ऐं माण्हुनि खे बि आसानी थींदी। तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? ठीकु आहे साईं। भट्टी साहब हाणे आउं हिन बारे में पंहिंजो ख़्यालु पाण ताईं रखां। हा कन्वीनियंट आहे, बसि कन्वीनियंट आहे इहो। मूंखे इहो कन्वीनियंट आहे। तव्हां हिकिड़ी प्रॉपर्टी ते, हा इहो कन्वीनियंट आहे। हिकिड़ी प्राइवेट प्रॉपर्टी ते सरकारी इदारो DHA सरकारी आहे न, त उहो कीअं मतिलबु लीगली कीअं आहे? इहा मूं ॿुधी आहे ॻाल्हि, पर मां इन करे माठुसि त मूंखे लीगल सम्झ नथी अचे। हाउ कैन दे डू इट? तव्हां हुनजी प्रॉपर्टीज़ जेतिरो पैसो तव्हां चओ था उन ते निकिरे थो तव्हांजो, तव्हां उहो प्रॉपर्टीज़ त विकिणी सघो, नीलामी त करे सघो था। पूरी ऑर्गेनाइजेशन मतिलबु सुभाणे जिन्हनि पैसा ॾिना आहिनि उहे हाणे DHA खे पैसा ॾियनि। ऐं मूंखे सम्झ नथो अचे ही के ज़माने में भुट्टो साहब कयो त वेठे वेठे स्कूल, कॉलेज, बैंकूं, शिपिंग कॉर्पोरेशन जी नेशनलाइज़ करे वरितियूं, ओचितो ओचितो सरकारी थी वियूं हुयूं। राति जे पेट में भुट्टो साहब कयो आहे न, त मतिलबु इवन जिनिंग फैक्ट्रीज़ खे बि कोन छॾियूं, त ओचितो ओचितो प्राइवेट मां सरकारी थी वियूं। ईअं अगरि ओचितो ओचितो बहरिया टाउन जेको आहे उहो सरकारी थी वेंदो, DHA थी वेंदो, करे छॾियोसीं। प्राइवेटाइज़ बि कनि था पिया इदारा, उहे बि त पोइ मूंखे को हुन सां वरी आउं चवां थो मलिक रियाज़ सां मूंखे को इशू उहो हमदर्दी या उहो कुझु कोन्हे। ऐं चवां थो माण्हुनि खे विच में छो पिया रोलियो? ईअं प्राइवेटाइज़ ते सभु ॻाल्हि अचे पई। एयरलाइन खे बि त फौजी फाउंडेशन वठण जी कोशिशि करे पई, करे अञा ताईं आहे न। हुन जो वन ऑफ द बिडर्स त फौजी फाउंडेशन आहे, वन ऑफ द बिडर्स। उहो त हाणे हिननि खे अलाउड आहे न, आई थिंक आफ्टर 26th अमेंडमेंट त हू करे सघनि था इन्वेस्टमेंट। सही आहे। अॻिते हलूं था पिया, पंहिंजी ॻाल्हि हले पई। इंटरनेशनली अगरि ॻाल्हि वठूं त सारा नंढी आहे हिकिड़ो इंट्रस्टिंग मुद्दो त ट्रम्प जेको आहे उहो अनाउंस कयो आहे त मां रशिया वञा, मतिलबु इहो अनाउंस न कयो अथई पर इहो अनाउंस कयो अथई त मां पुटिन सां मिलां थो, कंफर्म कयो आहे नेक्स्ट वीक। हाणे किथे या वेन्यू अञा डिसाइड त थी वियो आहे पर हो न थियो आहे त किथे कंदा मीटिंग, ऐं पहुचे थो त मां यूक्रेन सां मीटिंग कंदुमि। पर ॿी हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि कई अथमि, छो त भई हाणे जेको आहे मुल्क जो जेको दुनिया जो हिकिड़ो मंज़रनामो थी चुको आहे आफ्टर दिस ईरान इसराइल वॉर ऐं ईरान अमेरिका वॉर, उनखां पोइ बहितर आहे त हाणे सभु मुल्क जेके आहिनि मिडिल ईस्ट जा, बक़ाया मुल्क जेके रहनि था वञा बेसिकली उहे अब्राहम अकॉर्ड्स में शामिल थी विया। ट्रम्प साहब जेको आहे सदर प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स आहे, मूंखे चवणु अलाए घुरिजे न घुरिजे पर बोड़ थो हारे हाणे। अजीब ख़बरूं थो करे। हिकिड़े पासे चए थो त इंडिया चाइना खे अञा ॿियूं हणंदसि, रशिया ते हणंदसि। हुनजो नुमाइंदो प्यूटिन वटि कल्ह वियो आहे, उते 3 कलाक मुलाक़ात थी अथनि रशियन प्रेसिडेंट सां, अमेरिकन हिन जी एनवॉय जी। हाणे पाण बि चए पियो रशिया वेंदसि, त रशिया वेंदो त छाजे लाइ वेंदो? यूक्रेन हुनजो मामिलो हल कराइण लाइ न। ऐं उहो मामिलो बसि तुंहिंजे वञण सां अगरि हल थींदो चलो सुठी ॻाल्हि आहे अगरि थी वञे। लेकिन पोइ तूं हिकिड़े पासे तव्हां हिकिड़े पासे चओ था त तव्हां अब्राहम अकॉर्ड एक्सेप्ट कयो, पर गज़ा जिथे रोज़ कसाई मारे पियो नितिन याहू माण्हुनि खे, बचनि खे, ॿारनि खे, हाणे त उन सबबु माण्हू मरनि पिया। उन लाइ चई त हीउ त इज़राइल हल कंदो, उनजो मसइलो आहे। अरे पागल त कोन्हे यार, उनजो मसइलो आहे। टॉक सम सेंस। जेको वजह तकरार आहे भई मिडल ईस्टर्न कंट्रीज इज़राइल सां छो नथा ठा कनि? इट्स बिकॉज ऑफ फ़लस्तीन। उहो इशू तूं मतिलबु हिकिड़ी तमामु हिकिड़ी हॉरेबल फॉर्म में उहो उते हले पियो, ऐं तव्हां चओ था त अचो इज़राइल खे मञी वठो। शाबाश आहे मिडल ईस्ट जे मुल्कनि खे अगरि मञी वठनि था, लेकिन मतिलबु इट्स नॉट सेंस हूंदो आहे कंहिं ॻाल्हि जो। तव्हां हिकिड़ी मुनाफ़िकी वांगुरु ई को ॻाल्हि को मोह माड़पे में कंदा आहियो न, भले मुनाफ़िकी कयो। त एॾो खुलियाम भई हू त हू मारींदो रहंदो माण्हू, बाक़ी अचो इज़राइल खे मञी वठो। बस इहो अज़्यूम सम्झो त फ़लस्तीन हाणे छाकाणि त आउं प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स आहियां। ही इज़ लूज़िंग इट। हाणे छोटा मुंहुं बड़ी बात थींदो, पर मूंखे त मूं तव्हांखे जॾहिं आयो मूं तव्हांखे चयो त हीउ रहे हिते 6 महीना, तव्हां दुनिया डिफरेंट ॾिसंदो। ऐं
डिफरेंट थींदी वञे हाणे त क्लियर ब्लॉक पॉलिटिक्स बि ठहंदो वञे थो, सभु कुझु क्लियर थींदो वञे थो। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।